एकड़े शख्स हुजूर के चो सही अना उहिब्बुक या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल मां के तो सा प्यार आ। हुजूर जन फरमा छा तो चवे चे से मुके तवा सा प्यार आ मोहब्बत आ। हुजूर फरमा ख्याल सा चवे तो जे हासे मां ख्याल सा चा तो मुके ता। हुजूर फरमा तैयार रहो त जे मुते तकलीफो आयु न तोते भी एड़े एड़े किस्म जो दुखियो तकलीफो इंदियो मुसा प्यार मामूली गाल ना है यो निभाइण वारो मुसा को निभाए। मसलो समझो। हां सोना तू जे मां मुंह में ना बाके मुके लोडो ही ना आजे नन रब से फरमावला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक्सिम मिनल अमवालि वल अनफुस वस समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। आजमाइंदुस मोमिनन के कने दुख दींदुस कने भूख दींदुस कने सुख दींदुस कने किए पैसा दई भी आजमाइंदो थवे पैसा खसे भी आजमाइंदो कने कने माल दई करे आजमाइंदो त सा हमरा माल में विफड़ी त नवे एकड़ा माल में विफड़ी आ नमाज छदे विया रास्ता बिया वतो बंगला ठाए वई रे बस हमेशा इते रहंदा एकड़ा वरी गुरबत में अल्लाह की गारियों कढन पिया। एकड़े जो पुट मौत मरी वियो असा जे पासे रे हमरा मां जो मां के ते पे जुल्मी जुल्म करे छ मां चो कहीं मारियो सा जन्ना मारियो तो मथे अड़े पो जुल्मी कहीं के चाहे तो करया मां ये तो कुफर जो चौ कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह एडो जुमलो गलत देखो आजमाइश में थड़ी कुरान न बुधंदो तो जाहिल रहंदो ता जे लफ्जन का एड़ा ज़बान का लफ्ज निकरंदा ईमान का बाहर छी मरंदो नकर कुरान बुधन जरूरी आलमन जो वाइज बुधो समझो इल्म अचे समझ अचे त ईमान बचाए निकरे त ईमान तो वने। तो दोस्तों हिते भी फरमाओ वस्बिर ले हुक्म रब्बिका ऐ सोना रब रब तो जो रब है देखो तो जो रबा वो रब पांजी मिलकियत पान विञाइंदो तू पांजी जाय भली ठाए करे तू ड्राइंदे वो ड्राइंदो तना तो के दुख थींदो न वो जेकने ड्राहे तो मालिक पांजी सुठी जाए तो जरूर उन खां वधिक बियो नक्शो खणी आयो आ। अल्लाह से तो फरमा मां अकल जो खालिक आया मां हिकमत जो मालिक आया मां हकीम आया मां जेकने तो के दुख दिया तो पियो त घबरा ना मां तो के ठाहिण लाए दिया तू तो मोजो मां तो जो रब आया तू मोजो बानो मां पांजे बानन के ठाए विञाइंदुस विञाए न थो मां इन दुख में भी उनन के ठाया या गाल समझाए तो रब के लफ्ज वस्बिर ले हुक्म रब्बिक फ इन्नक बिआयुनिना तू असा जे नजरन जे अग्या आही अखन जे अग्या चबुत अल्लाह के अखन आहिन यो ईमान जेका से कुरान चवे असा के चो मननिया बाकी इन एहड़न आयतन सा हिकड़ी भी आयत मिलाण जरूरी है वा केड़ी लैस कमिस्लिही शैउन रब के अखियों आइन हथ आइन पैर आइन पर असा वांगुर चो न लैस कमिस्ली शैउन उन जो मिसल मिसाली कोने उन जे अख जो मिसल मिसाली कोने उन जे हथ जो मिसल मिसाली असा वांगुर ना है वो जिए बेमिसल बेमिसाल उन जी जात आती उन जो बेमिसल बेमिसाल उन जो ये सब शयूं भी बेमिसल मानुन वरी मकान वांगुर समझो अलावे इंसान ना इंसान ना असा इंसान कमजोर है ना अख सा दिस अलाव दिसंदो छा सा दिसंदो खबर ना उन जो दिसन बेमिसाल असा बुधाए समझाए भी न था सको
उन जे कुन होते पहुची भी नथा सघूं ॾिसंदो आहे असां मञूं था पर कीअं ॾिसंदो आहे उन जी मर्ज़ी आहे कीअं ॾिसंदो समझो था न यो ईमान धारियो अकीदो धारियो तो हर शय रब जी बेमिसल न तो जट बोलंदो आहे तो फरमाओ इन्नक बिआयुनिना अख जी माना या कोने अख जी मानाऊं खोड़ थींदियूं हथ जी मानाऊं खोड़ थींदियूं सिंधीअ में भी असां खोड़ कंदा आहियूं असां चऊं था अदा हिन दीपुअ खे आबाद करण में फलाणे खुर्शीद साहब फलाणे माण्हूअ जो भी हथ आहे मिसाल आहे हिकिड़ो मां ॾियां हथ जी माना छा वो हिन हथ खे कड़ी करे कम करे थो छा उन जी मदद आहे समझो था न हथ जी माना मदद अदा हिन रोड ठाहिण में फलाणे एमपीए साहब जी जो हथ हथ जी माना हथ सां डांबर खणी करे तो विछाईंदो न त ॾिसो असां सिंधीअ में चवंदा आहियूं फलाणो फलाणे जी बाह खणी भॼी वियो बाह जी माना हे बाह पटे खणी वियो या सॼी माई खणी वई ॾिसो बाह चई करे असां सॼी माई सां मुराद वठूं ये काथे रुकू चई करे पूरी नमाज मुराद वठी वेंदी त इन लिहाज का सिंधी में भी अदा हिते जेके लफ्ज़ अल्लाह से तो चए ना त तू असां जे अखिन जे अगियां आहे ऐं नबी तू परवाह न करे तो जो कोई वार विंगो करे न सघंदा तू असां जे अखिन जी माना छड़ो इया ना है त हे ज़ाहिरी अखियूं अखिन जी माना है त तू असां जे हिफाजत में आहे तो असां जे हिफाजत में असां तो जा मुहाफ़िज़ वेठा आहियूं चेबाना अदा हिन नौकर के थोरो ख्याल रख हे कुछ करी तेल में हणदो थे हथड़ी यो ख्याल में रख जी नजर में रख जी माना चाहे उन जो खुद हिफाजत कर बुराई का उन जी ख्याल लो कर हिफाजत कर ते रब से फरमाओ इन्नक बिआयुनिना वसब्बिह बिहम्दि रब्बिक बियो कम दुख में छा कयो तकलीफ अचे त छा कयो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम पढ़ो त वडो जुमलो आ सुभान अल्लाह साईं जी तारीफ कयो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदा वतो घुमंदा वतो हुजूर फरमा